बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। दोस्तों, हिते गॾु थियण जो सिर्फ़ु हिकु ई मक़सदु आहे त असीं आज़ाद क़ौम त ज़रूरु आहियूं, पर सच पुछो त असीं ग़ुलाम बणियल आहियूं, वॾेर शाही जा ग़ुलाम बणियल आहियूं, सियासी माण्हुनि जा असां ग़ुलाम बणियल आहियूं। असांजो केर बि सॼणो कोन्हे। स्कूल आहिनि पर असांजा बच्चा पढ़ी उते नथा सघनि। स्कूल ज़रूरु आहिनि पर उन स्कूलनि में वॾेरनि जा नौकर चाकर गॾ घोड़ा ॿधा पिया आहिनि, कुकड़ उते ॿधा पिया आहिनि, पर तालीम कोन्हे का। हा, वरी जिते तालीम आहे, उस्ताद ॿार पढ़ाइनि था त उते स्कूल न आहे। ॿार सिरनि ते वेही तालीम था हासिलु कनि। एतिरे क़दुरु असांजो ज़ुल्म असां सां। हीअ असांजी क़ौम, हीअ सिंध धरती सदन जी धरती आहे। के हज़ार साल सिंध असांजी अज़ीम धरती आहे। हिन असांजी अज़ीम धरतीअ खे ईअं ख़तमु कयो थो वञे। दोस्तो, ही तव्हां ॿुधी रहिया आहियो कोरोना वायरस, ही पूरी दुनिया में हिकु ज़हर बणियल आहे। ही असांजी सिंध धरती, ही बुज़ुर्गनि, ही सूफ़ियुनि जी धरती आहे, पीरनि फ़क़ीरनि जी धरती आहे। असां सिंधी क़ौम प्यार ॾियण वारा आहियूं, प्यार वठण वारा आहियूं। ही महिमान नवाज़ असीं क़ौम आहियूं, पर अफ़सोस जो हिन सां माटली मां वारो सलूक कयो थो वञे। ही फंड जेके अचनि था कराची बंदरगाह, कराची एयरपोर्ट ते ज़रूरु लहनि था, पर कंहिं बि सिंधी भाउ खे नथो मिले। असांजो आख़िर ॾोह कहिड़ो आहे? असीं जो गुनाह कहिड़ो आहे? असांजो गुनाह सिर्फ़ु इहो आहे त असीं सिंधी क़ौम आहियूं। ही सिंध बि असांजी, ही हिंदु सिंध हुई, ही पाकिस्तान, ही इदारा मुल्क असांजा पोइ ठहिया, पर असां त एतिरो ज़ुल्म छो? असीं बि हिन पाकिस्तान क़ौम जो हिकु वाहिद ही सूबो आहे जेको सॼे पाकिस्तान खे थो हलाए। ही सिंध सूबो, ख़ुदा जे वास्ते रहम कयो असां ते, असांजे बचनि ते रहम कयो। हर दुख सुख में ही सिंध सूबो हज़ार क़ौमनि खे हिन सिंध में रहायूं था। हर क़ौमूं हिते सिंध में रहनि थियूं। जेकॾहिं असांजा सिंधी कंहिं बि मुल्क में असांजे पंहिंजे सूबनि में रहनि, 10 ॾींहं उन्हनि खे नथो रहायो वञे, उन्हनि खे तड़ियो थो वञे। छो त असां बि बीमार थींदासीं, ऐं जेके सदियुनि खां असां हिते बीमार थींदा था रहूं ॿियनि क़ौमनि जे लाइ, उनजो हिसाबु केरु ॾींदो? आहे वटि कंहिंखे सुवाल जो जवाबु कंहिं वटि कोन्हे को। छो त असां लावारस आहियूं, लावारस आहियूं, को बि असांजो वारस न आहे। पर दोस्तो, असीं हींअर सुजाग थींदासीं। जेकॾहिं असां निंड कयोसीं त हीअ असांखे हिते निंड में ई मारे वेंदा। ख़ुदा जे वास्ते सुजाग क़ौम थियो, सुजाग क़ौम थियो, मूंसां वाइदो कयो, सभु हिकु थियो, पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो, तालीम जो मूंसां वाइदो कयो। इनक़िलाब जिंदाबाद, 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 इनक़िलाब जिंदाबाद। दोस्तों, तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं मूंखे उमेदु आहे असांजी क़ौम, असांजा सिंधी भाइर हिन मैसेज मां ज़रूरु सबक़ु सिखंदा। ख़ुदा जे वास्ते हीअ जेकी मूं क्लिप ठाही, सिर्फ़ु इन जे लाइ त सुजाग क़ौम थियो, ग़ुलाम क़ौम न बणिजो, निंड न कयो। होटलनि ते हज़ारे सभई माण्हू बीठा आहिनि, पैसा ख़र्च था कयो, छॾे ॾियो होटल, पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो, उन्हनि खे तालीम ॾियो। ख़ुदा जे वास्ते निमाज़ूं पढ़ो, इबादतूं कयो। हीअ जेके मुसीबतूं आहिनि, इहे छो थियूं अचनि? सिर्फ़ु असांजे पंहिंजा करतूत किना आहिनि, कूड़ ठगी, सिर्फ़ु इन ते था हलूं। निमाज़ पढ़ो, ग़रीब मिसकीन जूं ख़िदमतूं कयो। मूंखे यकीन आहे अलाह अलाह जो हबीब कंदो, हीअ मुसीबत असांखे ज़रूरु टरी वेंदी, ज़रूरु टरी वेंदी। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख अहसान। जय सिंध, जय सिंध।